नाराज़ लिखिया हज़ूर जन जी ख़िदमत में माफ़ी ॾियण दरख़्वास्त अर्ज़ु कई हुई। दरख़्वास्त जो जवाब जमा करायो, माफ़ीअ जो जवाब जमा करायो आहे जेको हज़ूर जन जी ख़िदमत में पेश करे वञे थो वधीक हज़ूर जन माल। तव्हां हिन में असांखे न ॾिठो ही दफ़ा दुआई आहिनि या सवाबी जेका हिन में लिखो आहे न कार्ड ते ही कार्ड मूं कराची पेश कई बादशाह हुकुम फरमायो हिननि त होॾां पेश न थी विच में लमसम थी वई हलो हीअ मोट ही कराची पेश थी कराची में बादशाह हिननि त ईअं न आहे त या हिननि ॾोह कयो आहे भॼायो या हिननि खे आज़ादु कयो वञे या त हिन काल खां लिखियलु कोन्हे तव्हां वरी मुखत वञो रखो ध्यान ॾियो कहिड़ी तव्हांखे एप्लीकेशन त कान्हे जेका एप्लीकेशन हुई उन में सिर्फ़ु 8 नाला हुआ सुभाणे हली 8 थिया मूंखां चाचा जो सुवाल पुछो त हिन में ज़फ़र फकीर जो वरियाम फकीर जो नालो कोन्हे मुंहिंजो जेका एप्लीकेशन तव्हां ॾेई उन में कंहिंजो बि 8 नालो जेका एप्लीकेशन उहा ॾिनी मूं उन एप्लीकेशन ते लिखी रिपोर्ट अर्ज़ कई हुजूर जन खे बाक़ी रही ॻाल्हि मूंखे इहो इख़्तियार न आहे न मुंहिंजी एतिरी वॾी हैसियत आहे माफ़ी ॾियण वारो माफ़ी त सही त माफ़ी मिली जो आम इसी तव्हां असांजा मुख आहियो तव्हांजो इहो अख़्तियार आहे तव्हां था चओ न आउं कोन थो चवां जमायत सॼी चवंदी तव्हांखे इहो अख़्तियार आहे असांखे या त तव्हां ॾोही कयो या असांखे सवाबी करे मोकिलियो ॾोही करण या सवाबी करण हुजूर जन जो पावर आहे इख़्तियार इहो ज़रूरी न आहे हलो इहो अख़्तियार आहे न तव्हां हिन असांखे लिखी ॾियो साईं मुंहिंजे सही ॻाल्हि कोन्हे आहे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त पोइ त मूं लिखी कोठे लिखी आहे न इहो हाणे तव्हां सिखो न इहो तव्हां जेको चओ था हाणे ॿुधायो आउं छा थो चवां कोशिशि कयो त मसइलो हल थिए मसइले खे अहिड़ो तव्हां ॿुधायो हज़ूर जन जंहिं ॾींहुं साईं आया उन राति मूं इजाज़त घुरी त अचनि था जमायत अचे थी ऐं असां वटि मिलण लाइ हुकुम छा अचे पाण लफ़्ज़ मूं उन ॾींहुं ॿुधाया पाण फरमाऊं जेको कुझु दरगाह ते थियो कीअं थियो छो थियो कंहिंजे करे थियो उनजी वज़ाहत पुछी मूं सभिनी खे ॿुधायो हाणे हींअर बि ऑफिस थी आयो वर्ड क्या तो उन्हें जवाब था लिखी दो जेको भी लिखी दो लिखी दो तुम्हारे वो लिखी दो तो लिखी दो तो मुंह में जी है खान में दे दो वडो ही असां कोशिशि कयो उलझायो न असां वञूं था ही दरख़्वास्त कराए छॾींदा तब असांखे हुकुम मिलियो त वज़ाहत मुखर पेश कयो ये माफ़ी न ॾींदो वरिया बकी ॾींदो वज़ाहत कहिड़ी ग़लती कई आहे हाणे पोइ वज़ाहत तूं असां पेश करे छॾियो किथे पेश कयूं मुख वटि जेका एप्लीकेशन ॾिनी उन ते मूं अर्ज़ु कयो क़िबला साईं अर्ज़दार सुभाणे मोरो ऐं 8 ॼणनि ॿियनि हज़ूर जी ख़िदमत मुबारक में माफ़ी ॾियण जी दरख़्वास्त जवाब जमा करायो जमा करायो आहे जेको हज़ूर जिन जी ख़िदमत में पेश कयो वञे थो वधीक ऐं इहो ई लिखी सघां तव्हांखे अख़्तियार आहे तव्हां ॾिसो त हिननि उन वज़ाहत में लिखियो आहे त असां ॾोह न कयो तव्हांजी माफ़ी ॾियणु फरमाईंदा या तव्हां लिखो त ॾोह वठो फैसलो हमेशह ॿिन्ही तरफ़ खे ॿुधो वेंदो आहे ठीकु आहे न असांजो फैसलो जेको हक़मत थियो धर्मत थियो कुझु थियो असांजो सरज़मीन ते ख़बर कान्हे कीअं असांजो हक़मत थियो आहे असांखे शरारतूं कयूं माण्हू माराइनि हाणे उहा असां पीस जे वटि वज़ाहत कई आहे त असां बेकसूर आहियूं
अॼु 5-6 महीना थिया वरी 6 महीननि में ॻाल्हि वज़ाहत थी वई हुई त असां माण्हू माराया आहिनि वज़ाहत कयो कंहिंखे बचे खे ख़बर हुई जेकॾहिं असां उहो कयो आहे का शरारत कई अथऊं चङे जी बेइज़ती कराई अथऊं असां खां असां गोलीअ जा कंदा हाणे जेकॾहिं असां जेके नंढो कयो आहे त असां वध में वधि इहो आहे त साथ कढी था सघूं त असां इन शरारत में ऐं बद इख़लाक़ीअ में बेहुरमतीअ में असांजो को वास्तो न आहे ॻाल्हियूं पोइ जेकॾहिं असांखे ॾोही था कयो त पीस लिखो असां त उते बि साथ ॾेई आहियूं हुते बि साथ ॾियण लाइ तयारु आहियूं वधीक ॻाल्हि करण जो कमु कहिड़ो फ़ैसिलो त ईअं ई ईंदो न हिकिड़ो मसइलो त दरगाह जो थियो आहे न थियो आहे त पोइ असां चवां तव्हां कोन कयो आहे कंहिं बि कयो आहे पर तव्हां उन मसइले चुर्जाए ख़तमु कराइजे न पर उहो ॿुधायो न जंहिं कयो आहे उनखे वञी वठो न ही वियो आहे हू वियो आहे सभु इहे त साथ ॾियण तव्हांखे आया आऊं बि आहियां मुंहिंजा पुट विया आहिनि मुंहिंजो भाइट वियो आहे असांजो मतिलबु न न पर हू ॿुधाए न आऊं वियो आहियां मुंहिंजो पुट हाणे जेका रिपोर्ट ॾी अथव न उहा ई थींदी न मालिक त इहो त कोन्हे त मालिकात जेका रिपोर्ट ॾींदव उहा थींदी न फैसले जी बि जेका रिपोर्ट ईंदी जंहिंखे काबू कंदो उनखे काबू आहे जेको चोर छुटो वेंदो छुटो वेंदो ॻाल्हियूं डिगियूं कबियूं जेकॾहिं असांखे हारी आहियूं असांखे बिहारे गोली हणो जेकॾहिं न आहियूं असांखे जेका वठो जेतिरा असांजा माण्हू वास्तेदार हुजे राज्यनि में भाॻनि में जिते चवंदो असां सफ़ाई ॾियण लाइ तयारु आहियूं असांजो कहण जमायती माण्हू जेका हथ कयो अथऊं उन का शरारत कई अथऊं उन खां इहो असां तरफ़ी सजन जेको फ़ैसिलो कयो आहे मुख बटायो अथसि या कुझु कयो अथसि त इन मुख जे ख़िलाफ़ आहियूं त ॻाल्हि हुजे त चओ छाकाणि न ॾींदो पोइ आहे जेकॾहिं बहाना ठाहिया त 100 ॻाल्हियूं पई हलनि 6 महीना ॿिए ॻाल्हियूं पर अॼु जेकॾहिं तव्हां वटि आया आहियूं घणी जबरदस्त आहे तव्हां चओ ॿ ॻाल्हियूं आहिनि या असांखे चोर करे उठायो या असांजी ॻाल्हि वठो जेकॾहिं साईं वारा इहो चवंदा न त असां साख ॾियण आहियूं साख जी ही एप्लीकेशन में लिखियलु आहे असां हुजूरनि जे पैसा खे ॿुधायो ही इन वाक्य जी साख था खणनि त असां हिन में मुलवज़ आहियूं हुजूरनि जे पैसा जो वधीक हुजूरनि जी मालिक आहिनि फैसले करण वारो घणी आहे किथे जेका रिपोर्ट मूंखे ॿुधाए एतिरो परे वारो कोन्हे फैसलो न आयो आहे की भई धणी कॾहिं कोन धणी वटि जेका रिपोर्ट ईंदी आहे उन खे अमल थींदो आहे मौलवी हुजे मुख हुजे फैसलो लिखी उमाणींदो उन ते अमल थींदो जेकॾहिं तव्हां जेका बि ॻाल्हि लिखंदव हिनखे माफ़ी ॾींदी हुजे माफ़ी ॾींदी आहे बाक़ी जे या उनखे गाईंदो त जीअं गाईंदो कई अहिड़ा फैसला हूंदा आहिनि जिन ते रिपोर्ट ॿिन्ही धुरनि जो मौक़ो पेश कयो वेंदो आहे घणी जजमेंट ॾींदो आहे पेश कबो आहे तव्हांजो मौक़ो पेश कयो वेंदो कहिड़ो कबो पेश कयो ही हूंदो आहे असांजो मौक़ो पेश करे असांजो मौक़ुफ़ आहे त जेकॾहिं या असांखे तव्हां अॼु 6 महीना थिया बचे खे ख़बर आहे कंहिंखे ख़बर कंहिंजी बि चोरी थिए थी कंहिंजो कुझु मसइलो थिए थो उनखे ख़बर कान पवंदी आहे हीअ फलाणी चोरी थी फलाणो ॾोहियो फलाणे कई आहे फलाणो ऐं कंहिंखे ख़बर कान जेकॾहिं असां तव्हांखे कुझु शिकवा कंहिं माण्हू आहे असांजे आलू हाणे बीहारंदो आहे फलाणो माण्हू चए थो तव्हांजे लाइ असां ॾोही ठीकु आहे जेकॾहिं न त असां इहो ॻाल्हि कान्हे तव्हां उते आहे मसइलो त असां खां वठो साथ ॾिजो छा त नथा वठो असां आहे कुझु वसीलो तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि जा जवाब ॾेई सघूं सिराई ज़िंदगीअ में थोरी असां असांखे अॼु सफ़ाई ॾियण लाइ सफ़ाई ॾींदासीं असां छुटी पोइ असांजी रिपोर्ट आहिनि
नथा असांखे मेल ॿुधा केरु तव्हांजी वरी असांजी क़िस्मत असांखे मुड़ी नथा पंहिंजे चवण छॾे कोन ॾींदासीं जो असांजो इंशाअल्लाह ये क़यामत सिधी रहंदी बाक़ी पिया हलंदासीं ज़माने में कंहिंजी के नथा करंदा आहिनि उहो असांजी बुरी थी छॾाए सघे कंहिंखे मथां कंहिंखे शक हुजे असां कंहिंजी बुरी थी छॾाईंदासीं तो बाक़ी जेकॾहिं असां न दरगाह जा न असां दरगाह जा दुश्मन थिया आहियूं न जमात जा दुश्मन अॼु जेकर को साबित करे वञे त असांखे हीअ ॻाल्हि आहे हीअ ॻाल्हि आहे हीअ ॻाल्हि आहे बाक़ी हरू भरू असांखे ॾंडो ॾिठो वञे तो बर्दाश्त कंदासीं ठीकु आहे ॿियनि जा बि बर्दाश्त कयासीं पंजनि जा कंदासीं बाक़ी असांजा भॻवान वटि अॼु भॻवान ॾियण आया आहिनि न त असां केरु आहियूं केरु मुराद ई संस्थान ॿुध कमेटी जे मेंबर आहे फैसलो वठनि असां ॾियण आहियूं आवाज़ फैसला ॿियो छा ॿुधो छा घर ॿुधो था ॿई ॻाल्हियूं ॿुधां ॿियो हुन खां बि बहितरु त साथ वठंदो न असां टियों अची आहियूं साथ ॾिसो छा हिकु आहे असां ॾंढ भरींदा बाक़ी ॿियो हाणे जेकर बहाना करणा त थोरे बहाने करणु ऊचायूं पिया कोन हाणे असांजी शयूं चाहियूं ॾींदासीं ऐं कंदासीं असांखे हाणे असांखे उहे जमात जो खाइण पीअण बि असांजे हथ हा नथा रखो त लिखो सुलझायो ई तव्हां इहा ई ॻाल्हि आहे असां असां बेगुनाह आहियूं